बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाहुद्दीन अवां ॾिसी रहिया सिंधी थॉट्स। अॼु जे हिन लेक्चर में असीं HCF सिखंदासीं, कीअं निकिरंदी आहे, कहिड़ा कहिड़ा उन HCF निकिरण जा तरीक़ा आहिनि ऐं हिन जो मक़सदु छा आहे। सो लेट्स स्टार्ट अवर क्लास। फर्स्ट ऑफ ऑल मां HCF जो फुल फॉर्म लिखियो आहे, हाईएस्ट कॉमन फैक्टर। हिन खे सिंधीअ में चवंदा आहिनि वॾी आम भञुपत। हाणे इहा कीअं निकिरंदी आहे ऐं इन जो मतिलबु छा आहे, सो असां हिन नंढड़े एग्ज़ाम्पल मां जेको बोर्ड ते लिखियलु आहे 15 ऐं 30 इन्हनि जी HCF कढी करे इन जो मक़सदु असां सम्झण जी कोशिशि कंदासीं। सो हिकिड़ो नंढड़ो एग्ज़ाम्पल खणा पिया तव्हांजे अॻियां त HCF जो मतिलबु छा हूंदो आहे। HCF जो मतिलबु उहो हूंदो आहे त जेके तव्हांखे अंग मिलियल आहिनि उन्हनि जे लाइ हिकु अहिड़ो कॉमन अंग कढो जंहिंसां जेको अंग इन्हनि खे वंडे त पाशी ज़ीरो अचे। मिसाल हिकिड़ो, अगरि मां हिकिड़ो अंग खणा थो, फ़र्ज़ु कयो 3। हाणे 3 अहिड़ो अंग आहे जेको 15 खे वंडींदो त पाशी ज़ीरो ईंदी। हाणे पाशी ज़ीरो मां मुराद मुंहिंजी छा आहे त अगरि फ़र्ज़ु कयो असां 15 खे 3 सां वंड कयूं था, 5 × 15 त हिन जी टेबल वञे थी, इन करे 15 मां 15 कट कंदासीं असां हिन पाशी छा बचंदी, ज़ीरो बचंदी। त असुलु मक़सदु HCF जो उहे हूंदो आहे जेके असीं रिमाइंडर बि चवंदा आहियूं ऐं सिंधीअ में असां हिन खे चवंदा आहियूं पाशी। अहिड़े ई तरीक़े सां हिन जो मतिलबु आहे त जॾहिं उहो अंग ॿिन्ही जे लाइ कॉमन हुजे, हीअ वर्ड जेको आहे न कॉमन, उहो इन ॿिन्ही जे लाइ, भले 2 अंग हुजनि 3 अंग हुजनि, उन्हनि टिनी जे लाइ, ॿिन्ही जे लाइ जेतिरा बि अंग हुजनि, उहो अंग उन ॿिन्ही जे लाइ कॉमन हुजे त उहो ॿिन्ही मां कंहिंखे बि वंडे, हिन खे वंडे या हिन खे वंडे त पाशी ज़ीरो अचे। साॻे ई तरीक़े सां असां ॾिसंदासीं त अगरि 3 30 खे वंडींदा तॾहिं बि पाशी ज़ीरो ईंदी। पर अगरि मां हिन खां कोई अॻिते अंग ॾिसां थो त 5। हाणे 5 अहिड़ो अंग आहे जेको वरी बि 15 खे बि वंडे सघे थो, पाशी ज़ीरो ईंदी, ऐं 30 खे बि वंडे सघे थो, पाशी ज़ीरो ईंदी। सो अञा अगरि असां हिन खे को अॻिते अंग ॾिसूं त 10 कोन थींदो, छो त 10 हिन ते 10 जी टेबल वेंदी त हिन ते न वेंदी। त हाणे हिन जो मतिलबु इहो आहे त अहिड़ो अंग न खणो जेको ॿिन्ही जो कॉमन न हुजे। हाणे हे 30 जो त कॉमन आहे, वरी 15 जो कॉमन आहे। अगरि मां इट सेल्फ 15 थो खणा त हाणे ॾिठोसीं असां त इहो हिन जो बि कॉमन आहे, हिन जो बि कॉमन आहे। हाणे 15 खां अॻिते अगरि असां कहिड़ा बि अंग खणूं था, फ़र्ज़ु कयो 30 था खणूं त हाणे 30 छा आहे, हिन जो त कॉमन आहे, वरी हिन जो कॉमन न आहे। त चवण जो मतिलबु इहो आहे त HCF में असां उन ॿिनि जे लाइ अंग तलाश कंदा आहियूं जेको ॿिन्ही जे लाइ कॉमन हुजे ऐं ॿिन्ही खे वंडे त पाशी ज़ीरो अचे। सो हाणे ॾिसूं था 3 बि आहिनि, 5 बि आहिनि, 15 बि आहिनि। हाणे हिन लफ़्ज़ जो अगरि असां मतिलबु सम्झण जी कोशिशि कयूं त वॾी आम भञुपत, हाईएस्ट माना वॾे में वॾो। हाणे ॾिसो हिननि 3 में जेके बि 15 ऐं 30 जे लाइ असीं 3 कॉमन कढिया आहिनि, हिन मां हाईएस्ट कहिड़ो आहे? यकीनन असां चवंदासीं त हाईएस्ट 15 आहे। त असां चवंदासीं हिन ॿिन्ही जे लाइ जेका HCF आहे उहा आहे 15। छो त इहो वॾे में वॾो कॉमन अंग आहे, यानी हुन में नंढा अंग बि मौजूदु आहिनि, लीस्ट अंग बि मौजूदु आहिनि, पर असांखे हिन HCF जे मतिलबु खे सम्झण जे लाइ ॾिसणो पवंदो त उन वंड कंदड़नि में, यानी अहिड़नि अंगनि में जिन जिन जी हिन ते टेबल वञे थी, उन्हनि जी दुनिया में उहो अंग वॾे में वॾो हुजे। हाणे असां ॾिसूं था त 15 खां मथे अहिड़ो कोई बि वॾो अंग कोन्हे दुनिया में जेको 15 ऐं 30 खे वंडे। सो इन जे करे इन जो असुलु मक़सदु इहो आहे त उन 2 अंगनि जे लाइ, उहे 3 अंग हुजनि, जेतिरा बि अंग तव्हांखे मिलनि ऐं उन्हनि जी HCF तव्हांखे कढणी हुजे त उन्हनि जे लाइ असांखे वॾे में वॾो अंग तलाश करिणो आहे। हाणे हीअ त असां हिकिड़ो नंढो एग्ज़ाम्पल सिखियोसीं त मतिलबु अंडरस्टैंड करण जे लाइ मां हीअ कुझु नंढो एग्ज़ाम्पल तव्हांजे लिखियो त जीअं असां सम्झी सघूं त असुलु इन HCF जो मतिलबु छा आहे, असां HCF छो कढंदा आहियूं, इन जे ई करे कढंदा आहियूं त असां हुन में वॾे में वॾो अंग तलाश करे सघूं। सो हाणे असां चऊं था हीअ त असां हुनजो एग्ज़ाम्पल मतिलबु ईअं रैंडमली सम्झी वियासीं, पाण नंढा अंग हुया। पर हिते अगरि असांखे वॾा अंग मिलनि था, असां उन्हनि खे कीअं तलाश कंदासीं त उन्हनि जो वॾे में वॾो अंग कहिड़ो आहे? छा असां ईअं ई नंढा नंढा अंग ट्राए करे वॾो अंग तलाश कंदासीं? बिल्कुलु बि न। असां छा कंदासीं, हिन जो तरीक़ेकार अपनाईंदासीं। हिन खे ॻोल्हण जा, यानी HCF लहण जा, HCF फाइंड करण जा असां वटि 2 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो आहे फैक्टर मेथड, ॿियो आहे असां वटि
डिवीजन मेथड। सब खां पहिरियां असां फैक्टर मेथड खे सम्झंदासीं। हाणे जीअं त मां अॻु में बि तव्हांखे रिक्वेस्ट करे चुको आहियां त जेके मूं क्लासिस बेसिक खां हलाया आहिनि उहे सभु हिक ॿिए सां इंटरलिंक्ड आहिनि। जीअं अॼु अगरि असां HCF सिखूं था त इहा HCF वरी अॻिते कंहिंसां न कंहिंसां लिंक थींदी। सो असां जेके फैक्टर सिखियासीं उहे असांखे अॼु वरी HCF में कमु ॾींदा। सो असां हिन फैक्टरनि जी मदद सां HCF फाइंड कंदासीं। उन खां पोइ असां सिखंदासीं त डिवीजन मेथड कीअं हूंदो आहे, उनखे कीअं इस्तेमालु कंदासीं। हिकिड़ो तरीक़ो आहे हिन जो फैक्टर्स वारो। असां फैक्टर वारो तरीक़ो अपनाईंदासीं त जीअं मूं हुते एग्ज़ाम्पल खयो 15 ऐं 30, तव्हां कहिड़ो बि खणी सघो था। मां नंढो एग्ज़ाम्पल खणां थो त जीअं असां जल्द हल करे सम्झी सघूं। मां 15 जा फैक्टर कढंदुमि। सो 15 जा फैक्टर कढण जे लाइ असां ॾिसंदासीं साॻे ई तरीक़े सां। अगरि तव्हां उहो वीडियो नाहे ॾिठो त ॾिसो, जे अचे थो त ठीकु आहे। हिन 15 ते 3 जी टेबल वेंदी, 5 × 15। 5 ते प्राइम नंबर आहे, 5 जी टेबल वेंदी 1 × 5 = 5। सो असां 15 जा फैक्टर कढियासीं। वरी असां 30 जा फैक्टर कढंदासीं। 2 जी टेबल जॾहिं बि लॻंदी आहे त उन अंग खे अधु करे छॾींदी आहे, यानी 15। हाणे हिन ते साॻे ई तरीक़े सां 3 जी टेबल वेंदी। हाणे असां 15 जा बि फैक्टर कढियासीं, 30 जा बि फैक्टर कढियासीं। उन खां पोइ छा कंदासीं, असां 15 लिखंदासीं। जिन जिन जी असां हुन ते टेबल पढ़ी आहे उहे असां मल्टीप्लाई वारी फॉर्म में लिखंदासीं, जीअं फैक्टर्स में कंदा हुआसीं। हे 30 लिखंदासीं। वरी हाणे असां ॾिसंदासीं त 15 ऐं 30 लिखियो आहे असां। हाणे ॾिसूं त हिन में कॉमन कहिड़ा आहिनि, यानी हिन में लफ़्ज़ आहे न कॉमन, त कॉमन फैक्टर हुजनि। त हिन में कॉमन कहिड़ो आहे, सभ खां पहिरियां 3 आहे, सॉरी, त असां 3 ॿाहिरि लिखंदासीं। वरी मल्टीप्लाई ॾींदासीं। ॿियो कहिड़ो कॉमन आहे हिन में, ॿियो मतिलबु कंहिंजो पेयर ठहे थो, कंहिंजो जोड़ो ठहे थो, त ॿियो हिन जो थो ठहे। हाणे असां ॾिठोसीं त हे ॿ अहिड़ा अंग कॉमन आहिनि, निकिता आहिनि, जेके 15 जे फैक्टर्स में बि मौजूदु आहिनि, 30 जे में बि आहिनि। सो असां छा कंदासीं, हिन ॿिन्ही खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं। त 3 × 5 = 15 थींदो, या 5 × 15 थींदो। त असीं प्रीवियस जेको ट्राई कयूं पिया 30 ऐं 15 जो HCF कढंदे, उते बि असां 15 कढियोसीं। हिन फैक्टर्स जी मदद सां असांखे ख़बर पई त 15 ऐं 30 जो वॾी आम भञ, त 15 ऐं 30 जी कहिड़ी आहे, 15 आहे। सो अहिड़े ई तरीक़े सां असां डिवीजन वारो मैथड जेको आहे सो यूज़ कंदासीं। डिवीजन वारे मैथड में असां छा कंदासीं, अच्छा यादि रखिणो आहे डिवीजन में त जेको वॾो अंग आहे उनखे वंड कंदासीं कंहिंसां, जेको फैक्टर्स में या HCF में असांखे नंढो अंग मिलियल आहे। सो असां छा सिखियोसीं त जेको वॾो अंग आहे उहो अंदरि रखंदासीं, जेको नंढो अंग आहे उहो ॿाहिरि रखंदासीं। हाणे असां हिन नंढे अंग जी वॾे अंग ते टेबल पढ़ंदासीं। 1 × 15 = 15, 2 × 15 = 30। हाणे हिननि में असांखे इहो ॾिसणो पवंदो त अगरि नंढो अंग वॾे अंग ते पूरो वञे थो ऐं पाशी हुन सां असांजी 0 अचे थी, त इट मीन्स इट सेल्फ इहो जेको आहे असांजो HCF आहे। छो त हिन खे वंड करण सां असांजी पाशी 0 निकिरी आई आहे। सो अहिड़े तरीक़े सां असां फैक्टर मेथड ऐं डिवीजन मेथड जेको आहे सो इस्तेमालु कंदा आहियूं। सो असां हिनखे वधीक सम्झण जे लाइ हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खणंदासीं जंहिंमें 3 नंबर हूंदा। सो स्टूडेंट्स, असां एग्ज़ाम्पल खयो आहे 30, 50, 80। इन्हनि जो असांखे HCF मालूम करिणो आहे, ऐं असां इन जो HCF ॿिन्ही तरीक़नि सां मालूम कंदासीं, फैक्टर्स वारे मेथड में बि, डिवीजन वारे मेथड में बि। अञा वधीक असांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। सो सभ खां पहिरियां असां हिन जो फैक्टर वारे मेथड सां जेको आहे सो HCF मालूम कयूं था, उन खां पोइ असां डिवीजन वारे मेथड सां हिन जो HCF मालूम कंदासीं। सो सभ खां पहिरियां 30 जा फैक्टर कढंदासीं असां। जीअं त स्टूडेंट्स असां 30 जा, 50 जा ऐं 80 जा फैक्टर्स कढिया आहिनि। हाणे असां हिनखे उन ई तरतीब में लिखंदासीं। ठीकु आहे स्टूडेंट्स,
असां हिन टिनी जा फैक्टर्स कढियासीं ऐं टिनी खे हिन तरतीब में लिखियोसीं। असां पहिरियों ॾिठोसीं त 2 अंग मिलियल हुया असांखे, त असां उन ॿिनि में कोई बि अंग कॉमन तलाश पिया कयूं। हाणे असांखे 3 अंग मिलिया आहिनि, त हाणे असां टिनी में कॉमन अंग जेको हूंदो उहो तलाश कंदासीं। असां ॾिसूं था त 2 हिन में बि आहिनि, हिन में बि आहिनि, हिन में बि आहिनि, यानी 2 हिन टिनी में कॉमन आहिनि, त असां हिनखे ॿाहिरि कढी लिखंदासीं। उन खां बाद में ॾिसूं था 3 हिन में आहिनि, 3 हिन में न आहिनि, हिन में बि न आहिनि, त यकीनन असां जेको आहे इहो असांजे लाइ कॉमन न आहे। उन खां पोइ चऊं था 5 हिन में बि आहिनि, हिन में बि आहिनि ऐं हिन में बि आहिनि, यानी 5 30 में बि हुया, 50 में बि हुया, 80 में बि हुया, असां हिनखे ॿाहिरि कढी लिखंदासीं। असां ॾिसूं था त 5 हिन में बि आहिनि, त मतिलबु हाणे ॿियो कोई बि अहिड़ो अंग न आहे जेको टिनी में कॉमन हुजे। सो असां हिन ॿिन्ही खे मल्टीप्लाई कंदासीं, 2 5 10 या 2 5 10 थींदो, त यानी असांखे ख़बर पई त हिन 30 50 ऐं 80 जो जेको HCF निकितो उहो 10 निकितो। हाणे अहिड़े ई तरीक़े सां असां हिन में डिवीजन मेथड इस्तेमालु कंदासीं, त डिवीजन में असां इन जी 10 HCF कीअं था कढूं। सो असांखे ख़बर आहे त पहिरियों नंढो अंग खणणो आहे जेको असां ॿाहिरि लिखंदासीं, उन खां पोइ असां उन जे साम्हूं जेको ॿियो अंग मिलियल आहे असांखे वॾो, उन सां उनखे वंड कंदासीं। हाणे नंढे खे वॾे सां वंड कयोसीं। हाणे 30 जी टेबल 50 ते घणा दफ़ा वेंदी? हिकु दफ़ो वेंदी, 1 3 3। असां हिते कट कंदासीं त हिन जो जवाबु ईंदो 20। हाणे असांखे हिते सम्झण जी ॻाल्हि आहे त 30 जी 20 ते टेबल न वेंदी। पोइ असां छा कंदासीं, जिन सां वंड कयो हुअसीं ऐं 20 पाशी आई, असां वापसि इन ई अंग खे हिन जे अॻियां खणी रखंदासीं। मां छा कयो त जेका असां हिन ते टेबल पढ़ीसीं, जेका हिन ते टेबल पढ़ीसीं 30 जी 1 3 3, असांजे जेको कटे करे 20 जवाबु आयो। हाणे अॻिते न पियो वञे, असां वरी हुनखे वापसि लाइ आयासीं। असां हिन ते टेबल पढ़ंदासीं 1 20 20, हिन जी पाशी 10 बचंदी। असां ॾिसूं था त अञा पाशी बचे थी, जेसि ताईं 0 न ईंदो तेसि ताईं असां हिनखे मटाईंदा वेंदासीं। हाणे वरी वापसि असां 20 खणी 10 जे अॻियां रखंदासीं। हाणे असां पढ़ूं था 1 ॾांहुं 2 20। असां ॾिठोसीं त 10 अहिड़ो अंग हुयो जंहिंसां असांजी पाशी 0 आई, पर अञा असांजो हिकिड़ो अंग पोइ हिते बचियलु आहे। त असां छा कंदासीं, पहिरियों हिन सां वंड करे जेको जंहिंसां पाशी 0 अचे उहो अंग खणंदासीं ऐं वापसि जेको असां वटि हिकिड़ो आख़िरी अंग बचियो आहे उन सां वंड करे ॾिसंदासीं ऐं साॻी साइकिल उन सां इस्तेमालु कंदासीं। सो 80 खे अगरि असां 10 सां वंड कयूं, 10 छो था खणूं त इहो आख़िर में असां हिन सां 0 मिलियो, असां अंग खयोंसीं, 10 सां वंड था कयूं। हाणे असां छा कंदासीं, 8 ॾांहुं 80। हाणे ॾिसो हिन सां असांजी पाशी 0 आहे। इट मीन्स फैक्टर मेथड में ऐं डिवीजन मेथड में असां साबित कयोसीं त हिन जी HCF 10 आहे। सो अहिड़े तरीक़े सां स्टूडेंट्स असां HCF ॿिन्ही तरीक़नि सां मालूम करे सघूं था, फैक्टर्स जी मदद सां ऐं डिवीजन जी मदद सां। अगरि तव्हांखे ही अञा कंफ्यूज़ करे पियो सम्झण में त हिकु दफ़ो वराए हिन वीडियो खे ॾिसो ऐं अञा बि अगरि का कंफ्यूजन आहे त कमेंट में कयो। इनशाला असां कोशिशि कंदासीं त तव्हांजे सवालनि ते ऐं फर्दर एक्सरसाइज़िस ते बि वीडियो ठाहियूं। सो स्टूडेंट्स, तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते एक्सरसाइज़ ॾिनल आहे, यकीनन प्रैक्टिस मैक्समैन परफेक्ट हिननि अंगनि ते, हिननि नंबर्स ते तव्हां प्रैक्टिस कंदव HCF ॿिन्ही तरीक़नि सां, यकीनन तव्हांजी अञा वधीक ग्रिप थी वेंदी HCF ते। ऐं इनशाला असां मिलंदासीं नेक्स्ट क्लास में। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।